जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं कि असांजे सिंधी समाज जे अंदरि हिकु अहिड़ी प्रतिभाशाली न्याणी आहे जंहिंजी उमिरि मात्र 14 वर्ष आहे, जंहिं सिंधी ॿोलीअ खे अॻियां वधायो आहे, सिंधी संस्कृति खे अॻियां वधायो आहे ऐं सिंधी सभ्यता खे अॻियां वधाइण जो हिकिड़ो चवंदा आहिनि न कि भीड़ो ई हिकिड़ो खणी रखियो अथई। ऐं एतिरी मिठड़ी ॿोली में, एतिरी सुहिणी ॿोलीअ जे अंदरि उहा वीडियो पंहिंजा कढंदी आहे ऐं सोशल मीडिया ते विझंदी आहे, जेके हज़ारों लाखों माण्हू पसंदि कंदा आहिनि ऐं सराहींदा आहिनि। जी हा, असां ॻाल्हि करूं पिया छोटी सी परी, जंहिंजो नालो आहे वाणी जसूजा। वाणी जसूजा खे जो जेको पहिरियों वीडियो जी ॻाल्हि करूं त उहो 7 साल जी अवस्था में हुन पंहिंजो पहिरियों वीडियो कढी हुई। लगातार 7 साल जी अवस्था खां वठी उहा पंहिंजा वीडियो ठाहींदी आहे ऐं अॼु 14 साल जी अवस्था जे अंदरि उहा काफ़ी प्रसिद्ध थी वई आहे। लॻभॻि उल्हासनगर जे अंदरि उहा रहंदी आहे ऐं उल्हासनगर त पूरो हुनखे ॼाणे। तंहिंजे अलावा भारत जे अंदरि हज़ारे लाखे सिंधी हुनखे पहचानंदा आहिनि, छोकी ॾाढी ई घटि उमिरि में हुन पंहिंजी जेकी प्रतिभा जो प्रदर्शन कयो आहे ऐं ख़ासि करे सिंधी ॿोलीअ खे प्रमोट कयो आहे, सिंधी भाषा खे प्रमोट कयो अथई। ऐं सिंधी भाषा में जेके उहा मिठड़ी ॿोली में कॉमेडियन जेका पंहिंजा वीडियो ॾिए थी, त उनखे पूरो देश हिकिड़ो लाड़ प्यार करे थो। अॼु असां तव्हांखे उन शख़्सियत जा बार बार फोटो पिया ॾेखारूं कि हुन पंहिंजी शुरूआति कीअं ऐं कॾहिं कई। ऐं वाणीअ जी अगरि ॻाल्हि करूं त उनखे कई संस्थाउनि सिंधी संस्थाउनि उनखे मंच ते सम्मानित कयो वियो आहे ऐं कई जॻह ते उनजो मान सम्मान थियो आहे। तंहिंजे अलावा अॼु उनजी जेकी अवस्था आहे, बिल्कुलु बाल्य अवस्था, 13-14 साल बिल्कुलु नंढी अवस्था थींदी आहे। इन अवस्था जे अंदरि उहो वॾा वॾा मंच बिल्कुलु प्योर सिंधी ॿोली अंदरि संचालन कंदी आहे ऐं ॻाल्हाईंदी आहे। वीणा खे उनखे कॉमेडियन वीडियो ठाहिण में ऐं उनखे हर जॻह ते साथ ॾियण में उन वॾी भेण जो ॾाढो वॾो साथ आहे। तंहिंजे अलावा उनजो जेका परिवार बि अहिड़ो मिलनसार आहे कि उनजा माता पिता बि उनखे फुल सपोर्ट कंदा अथनि ऐं चवंदा आहिनि कि भले इहा ॿियो अॻियां वधे। ऐं वाणी जे मन में हिकिड़ी इच्छा आहे जेकी जल्द ई पूरी थियण वारी आहे कि मां सिंधी मूवी में बि अचां, त उहा जल्द ई भॻवान श्री झूलेलाल साईं चाहींदो त जल्द ई हू पाण खे सिंधी फिल्मुनि में बि नज़र ईंदी। ऐं चवंदा आहिनि न कि है न बच्चे के पैर पालने में नज़र आते हैं। त अगरि वाणी जी ॻाल्हि करूं त बचपन खां ई उहा अहिड़ी नटखट हुई ऐं अहिड़ी एक्टिविटीज़ कंदी घर जे अंदरि जंहिंजा कि असां तव्हांखे फ़ोटो था ॾेखारूं कि साफ़ु लॻंदो कि हुन अंदरि को न को प्रतिभा आहे। त उन प्रतिभा खे उन्हनि जे माउ पीअनि ऐं उन भेण लिकाइनि कान, हुनखे उभारियनि त जो एतिरे सुठे नमूने पूरे हिंदुस्तान में अॼु हिकिड़ी चर्चा जो विषय थी वई आहे ऐं सभिनी खे वणे बि थी ऐं तंहिंजे अलावा सभु हुनखे पसंदि था कनि कि केतिरी नंढी सी गुड़िया आहे, केतिरो सुठो सिंधी में ॻाल्हाए थी। त दोस्तों, असां सराहना था करूं, असां हिन पूरे परिवार जी सराहना था करूं कि जंहिं हिननि खे सपोर्ट कयो आहे। ऐं तव्हां बि जेको बि वीडियो ॾिसो पियो, तव्हां बि पंहिंजी औलाद जे अंदरि कोई अहिड़ी प्रतिभा ॾिसो था त हुनखे दॿायो न, हुनखे अॻियां वधणु ॾियो। छोकी असांजे सिंधियुनि जे ॿारनि में बि ॻाइण जी, नचण जी ऐं अनेको प्रकार जी प्रतिभाऊं थींदियूं आहिनि, पर थींदो इहो आहे कि कई माइट हुनखे दॿाए छॾींदा आहिनि, कई माइट हुननि खे उभारंदा आहिनि। त इनखे ॾिसी करे वाणी खे ॾिसी करे ॿिया बि जेका ॿार हुजनि उहे पंहिंजी प्रतिभा खे निखारीनि ऐं पंहिंजे सिंधी समाज जो, पंहिंजे देश जो नालो रोशन कनि। ऐं हाल ई में हिकिड़ो वाणीअ मंच संचालन कयो जंहिंमें हा मां सिंधी आहियां जे मथां ॾाढो सुठो हुन हिकिड़ो वाक़िया चयो अथई। त उहो असां तव्हांखे असांजे वीडियो जे माध्यम सां ॾेखारियूं था। सिंधी स्कूल घटि थी चुका आहिनि, पर अगरि सपोज नंढो ॿार कोई सिंधी ॿोलीअ में ॻाल्हाए बि थो त हुन जूं प्यारियूं, सदोरियूं, निमाणियूं, माइरूं छा चवंदियूं अथसि, पहिरीं त
माकोरा पुत्र बार वो माकोरा ना माकोरी हुई माकोरी वो भी ग्यारी किवली हुई ग्यारी किवली पर ये शो अगर 10th खां पोइ उन्हें ॿार खे कॉलेज में एडमिशन नथी मिले त उनखे सिंधी कोटा जे थ्रू एडमिशन ॾियाराईंदा आहियो कॉलेज में त सिंधी कोटा वठण में शर्म न त सिंधी ॿोली ॻाल्हाइण में छो शर्म असांजो सिंधी कल्चर घणो रिच आहे असांजा पोशाक सम्झो कंहिं महिल कंहिंजी शादी हूंदी आहे त कीअं ईअं मस्त टिप टॉप ठही करे संभड़ी वंभड़ी वेंदा आहियूं हाणे मूंखे ई ॾिसो लॻा थी न उल्हासनगर जी सिंधी करीना कपूर लॻा थी न असांजा सिंधी नाश्ता हाणे ई तव्हां ॾिसो हाणे एॾा माण्हू ते बीठा आहिनि सभिनि जे दिमाग़ में इहो ई आहे की बसि फंक्शन पूरो थींदो त किशोर पैटिस वारे वटि छोला पैटिस खाई अचूं काले नाश्ते वटि दाल पकवान वठी खाई अचूं घरनि मां फोनियूं ईंदियूं हेॾा दाल कोकी त वठी अचिजो हेॾा सीरो मालपुड़ो वठी अचिजो कोकी दाल दाल पकवान हलो बाबा बस मां वधीक नालो नथी कयां न त हिते सभु बीठा आहिनि मुंहनि में पाणी अची वेंदा ईअं घुमंदी वेंदी पब्लिक वरी न असांजा सिंधी डांस जा नमूना असांजा सिंधी डांस जा घणा नमूना बि अलॻि अलॻि आहिनि त मां तव्हांखे हाणे सिंधी डांस जा नमूना थी ॾेखारियांव तव्हां बि मूंसां गॾु थोरो हथ पेर हलायो ठीकु आहे ओके सिंधी मेले में चमकन मेले में तुझे रास्ता था चमकन ये तो लगे